हज़रत अली हैदर करार इब्ने अबू तालिब जन जो फरमाना त जेको इंसान तव्हांखे सोहणो हसीन लगे उन इंसान सां घटि मिलो। जेको तव्हांखे इंसान हुस्न में वणंदो आहे न त यादि रखिजे शैतान छा चाहींदो आहे त मां हिन इंसान खे दरपदर ज़लील कयां। शैतान कॾहिं बि न चाहींदो त अल्लाह जो बानो सुकून ऐं राहत में हुजे। शैतान इहो ई चाहींदो आहे मां अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात जो सुकून तबाह ऐं बर्बाद कयां। जेको इंसान तव्हांखे वणे तव्हां उन जे क़रीब न वञो, उनखे दिलि ऐं दिमाग़ में न रखो। दिलि ऐं दिमाग़ में रखंदव त उन इंसान खे सभु पंहिंजा राज़ ॾेई छॾींदव, सभु उनखे पंहिंजे घर जी हलचल ॿुधाए छॾींदव। यादि रखिजे उन इंसान खे घणो कुझु सम्झंदे पंहिंजे घर बातनि खे कुझु बि न सम्झंदे। इहो छा आहे? पाण खे तबाह ऐं बर्बाद करणु। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। नालो शेख सुबैर ते जेका ॻाल्हि कयां थो मां उन सोणे हैदर करार इब्ने अबू तालिब जी थो ॻाल्हि कयां। कंहिंजी? सोणे हैदर करार इब्ने अबू तालिब जन जी। जेको इंसान तव्हांखे प्यारो लगे उन इंसान सां परे जी दुआ सलाम रखो। उन जे क़रीब वेंदे त उनखे दिलि ऐं दिमाग़ में रखंदे, बाद में पंहिंजा नुक़सान पाण कंदे, सभु उनखे राज़ ॾसींदे। इहो राज़ उन वक़्त में तोखे ज़लील कराईंदो आहे जंहिं वक़्त में तोखे पंहिंजा घर जा भाती बि कुझु न सम्झंदा, जंहिं वक़्त में तुंहिंजी रही खई इज़त बि मिटी में हली वेंदी आहे, जंहिं वक़्त में ख़ुदा जो कसम माली जी तंगी बि हूंदी अथई। पोइ उहो इंसान जेको तोखे हसीन लॻंदो आहे उहो ई तोखे मिट्टी में ख़ुदा जो कसम लुॿारींदो वठंदई। यादि रख ए इंसान, सोच कदम उहो खण जंहिंमें रब भी राज़ी रहे, रब जो प्यारो हबीब मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी राज़ी रहे। कंहिं इंसान जे करे पंहिंजो पाण खे तबाह ऐं बर्बाद न कर। बाद में छा चवंदा आहियो? दिल बेबस आहे। दिल बेबस न, शैतान इब्लीस जे दिमाग़ में हावी आहे, जेको तोखे उन इंसान जे लाइ कुझु करण बि नथो ॾे। यादि रखिजे जंहिं इंसान जे लाइ पंहिंजो सभु कुझु तबाह कई उहो ई इंसान रब जी ज़ात जो कसम तोखां मुंहुं फेरे वेंदे। जज़ाकल्लाह ख़ैर। मा सलाम।